अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अज़ीज़ दोस्तो, ही बाबरकत महफ़िल जंहिंमें तव्हां ॾिठो त हिन नंढड़े ॻोठ में अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो दीनी इदारो मदरसो क़ाइमु आहे, जंहिं मंझां 8 क़ुरान करीम जा हाफ़िज़ तव्हां जे आॾो फ़ारिग़ तहसील थिया ऐं जिन खे दस्तारे फ़ज़ीलत कराई वई, उन्हनि जा वालिदैन, उन्हनि जा सरपरस्त ऐं उन्हनि जा उस्ताद ऐं पाड़ेसरी सभु मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहियो जो तव्हां अल्लाह जे पाक कलाम जी ख़िदमत कयो था ऐं बचड़नि खे क़ुरान करीम जी तालीम ॾेई पंहिंजी आख़िरत सवारियो था। ही अॼोकी महफ़िल उन सिलसिले में असांजे दोस्तनि मुनाक़िद कई। मुंहिंजो सेमण शरीफ में प्रोग्राम हो, तक़रीबन महीनो खन थी वियो आहे। साईं हज़रत आगा साहिबज़ादा जन मूंखे हुकुम फरमायो त असांजा मोतक़िद आहिनि गोरड़ फ़क़ीर, उन्हनि जे ॻोठ में जलसो आहे, फलानियूं 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 तारीख़ूं जेकॾहिं ख़ाली हुजनि त पोइ तव्हां अचो। मूं वटि हीअ अॼोकी तारीख़ फ़ारिग़ हुई, राति जो लाड़ करण जो प्रोग्राम हो, मौक़े जे मुनासिबत सां अवां जी हाज़िरी नसीब थी आहे। मुंहिंजे लाइ इहो ई काफ़ी आहे जो मां तव्हां बुज़ुर्गनि जी ज़ियारत कई आहे ऐं हिन नेक महफ़िल में अल्लाह ताला मूंखे शरीक थियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। मुंहिंजा दोस्तो, मूं तव्हां जे आॾो सूरत बक़रा जूं इब्तिदाई आयतूं तिलावत कयूं आहिनि, उन्हनि जो तर्जुमो ऐं उन जे मुतालिक़ 2-3 ॻाल्हियूं तव्हां खे अर्ज़ कयां। गौर सां ॿुधो, अल्लाह जे क़ुरान मजीद जो शान तमामु बुलंद आहे। इहा बि तव्हां खे ॻाल्हि यादि रखणु खपे त कलाम कंहिंजो बि हुजे, उन जी वैल्यू, इज़त ऐं वक़ार मुतकल्लिम सां ताल्लुक़ रखंदो आहे। सवलो करे तव्हां खे सम्झायां त ॻाल्हाईंदड़ जेतिरो फ़ज़ीलत वारो हूंदो, ओतिरो उन जी ॻाल्हि फ़ज़ीलत वारी हूंदी। जेतिरो ॻाल्हाईंदड़ क़ाबिल हूंदो, ओतिरो हुन जे कलाम में क़ाबिलियत हूंदी।
कलाम जो ताल्लुक मुतकल्लिम सां है, ॻाल्हा जो ताल्लुक ॻाल्हाईंदड़ सां है। ॻाल्हाईंदड़ में जेतिरी क़ाबिलियत हूंदी ओतिरो हुन जे कलाम में वज़न हूंदो। तव्हां छा था समझो? कलाम क़ुरान पाक मुंहिंजे मिठे रब्बुल आलमीन जो कलाम आहे। ऐं हो जीअं अल्लाह पाक पंहिंजे सिफ़तुनि में क़दीम रब आहे त उन जूं सिफ़तूं कलाम बि उन जी सिफ़त आहे, इहो बि क़दीम आहे। अल्लाह ताला हमेशा खां आहे, अल्लाह पाक जो कलाम भी हमेशा खां आहे। अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालहू जी ज़ात बाबरकात सॼे जहान जो ख़ालिक आहे। दुनिया में इंसान में जेके भी कमालात आहिनि उहे रब अता फरमाईंदो आहे। उहो वॾो ख़तीब आहे, ॻाल्हाइण वारो आहे, हुन जे कलाम में चाशनी आहे, हुन जे कलाम में असर आहे। इहो हुन जो पंहिंजो कोन्हे, इहो मुंहिंजे अल्लाह जी अता हूंदी आहे। जेकॾहिं कंहिं मखलूक में रब करीम इहा मणिया रखे त पोइ मुंहिंजे अल्लाह पाक जे पंहिंजे ज़ाती कलाम जो केॾो कमाल हूंदो। मुंहिंजे महबूब करीम जे मथां जॾहिं नाज़िल पे थियो अरबी ज़बान हुई ऐं अरब जे इलाइक़े में नाज़िल थियो ऐं उहे अरब जा माण्हू के मामूली कोन हा। कॾहिं कॾहिं असांजा माण्हू चवंदा आहिनि त अरब जाहिल हा, अरब अणपढ़िया हा। न, अरबनि जहिड़ो फसीह ऐं क़ाबिल हुयो ई कोई। पंहिंजे फसाहत में, पंहिंजे बलागत में उन्हनि जो अॼु भी कलाम पुराणो इस्लाम खां अव्वल जो कलाम तारीख़ में अॼु भी महफूज़ आहे। उन्हनि जे कलाम खे पढ़जे तो अकुल हैरान आहे। वॾा क़ाबिल हा, वॾा फ़लासफ़र हा, वॾा ज़हीन हा। नबी करीम जे मथां क़ुरान नाज़िल थियो, इतराज़ कयो त हिन खे कंहिं पढ़ायो आहे, कंहिं सेखारियो आहे। नबी करीम जे मथां इहो तानो हणण लॻा, पाण त कोन थो करे सघे, ॿिए खां सिखी आयो आहे, कंहिं माण्हू हिन खे पढ़ायो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे फरमायो त मुंहिंजा सोना चवी इन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिहि। जेकॾहिं तव्हांखे शक आहे, जेकॾहिं तव्हांजो दिमाग़ ऐं अकुल कम नथो करे, अवां उन्ही शक जे करे चओ था त जेको असां किताब या कलाम पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल कयो आहे, इहो अल्लाह जो नाज़िल कयल कोन्हे, कंहिं माण्हूअ जो ठहियल आहे। त अल्लाह ताला फरमाए थो फ़ातू बिसूरतिन मिन मिस्लिही। अवीं बि इंसान आहियो, अवीं बि माण्हू आहियो, अवीं भी अरब आहियो, अवीं भी क़ाबिल आहियो, भला तव्हां बि अल्लाह जे क़ुरान करीम जे हिकिड़ी नंढड़ी सूरत जहिड़ी सूरत ठाहे ॾेखारियो। तव्हां में ताक़त आहे, तव्हां बि अरब आहियो, तव्हां बि फसी आहियो, वॾा वॾा ख़ुतबा पढ़ंदा आहियो, बलागत ऐं फसाहत जा दरिया वहाईंदा आहियो, तव्हां बि क़ाबिल आहियो, पंहिंजे क़ाबिलियत जे ज़ोर ते माण्हुनि खे मञाए छॾींदा आहियो। हाणे रसूलुल्लाह जे कलाम में तव्हांखे शक आहे त मूं अल्लाह जो नाज़िल कयल कोन्हे, पंहिंजे तरफ़ खां ठाहे थो, त पोइ तव्हां बि ठाहे ॾेखारियो। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन्ही चैलेंज खे 1400 साल गुज़री आहे, को माईअ जो लाल पैदा कोन थियो जो क़ुरान जे मुक़ाबले में हिकिड़ी सूरत ठाहे ॾेखारे। इहो सबूत आहे, इहो दलील आहे त ही इंसानी कलाम न आहे, ही बारी ताला रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालो जो पाक कलाम आहे। ये अल्लाह ताला पंहिंजे सिफ़ात में बेमिसाल आहे, त ही कलामुल्लाह भी पंहिंजे सिफ़ात में बेमिसाल आहे। दुनिया जो कहिड़ो बि भलो चाशनी वारो कलाम हुजे, केॾो न सुहिणो फसाहत वारो हुजे, केॾो न सुहिणो बलागत वारो हुजे, रदीफ़ ऐं काफ़िये में, वज़न में, बहर में, हर लिहाज़ सां पूरो हुजे, हेकर ॿुधंदे, ॿीहर ॿुधंदे, टीहर ॿुधंदे, चौथे दफ़े अरे भाया ॿुधल काफ़ी आहे, इहो ॿुधल कलाम आहे, यार सदाईं रोज़ रोज़ इहो तो ॿुधाई, इहो असांखे न ॿुधाए, माण्हू बोर थी पवंदो आहे, ॿुधल शइ वरी ॿीहर कोन ॿुधंदो आहे। लेकिन अल्लाह जे क़ुरान करीम खे 14 सदियूं गुज़रियूं आहिनि, जॾहिं पढ़ तॾहिं नओं ऐं नओं। सुबह जो तिलावत कर, शाम जो तिलावत कर, रात जो तिलावत कर, वरी सुबह जो तिलावत कर, सुबह जो ॿुध, रात जो ॿुध, ॾींहं जो ॿुध, जहिड़े टाइम ते बि तूं अल्लाह पाक जो क़ुरान ॿुधंदे तुंहिंजे दिलि में लहंदो वेंदो, तुंहिंजे दिलि में असर कंदो वेंदो। पर इन में इहा बि ॻाल्हि अथव, ही क़ुरान पाक हर हिक जे दिलि में बि असर कोन कंदो आहे। हिकिड़ा अहिड़ा आहिनि जो अल्लाह ताला क़ुरान थो फरमाए, वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदुल ज़ालिमीन इल्ला खसारा।
कुरान करीम नाज़िल कयो वियो आहे। अल्लाह ताला फरमायो नज़्ज़िल मिनल क़ुरान, कुरान करीम जो आयतूं नाज़िल कयूं आहिनि। मा हुवा शिफ़ाउन व रहमतुन, इहा शिफ़ा भी आहे रहमत भी आहे। पर इहो वरी साॻियो कुरान वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा, ज़ालिमनि खे वरी नुक़सान ऐं टोटे में विझंदो आहे। खीर केॾो भलो आहे, लज़ीज़ आहे, मिठो आहे, ताक़त वारो आहे, लज़्ज़त वारो आहे। कुरान पाक उनखे ख़ालिसन साइगल सॼो आहे, लज़्ज़तल लिशारबीन सॼो आहे, हुनजे पीअंदड़ खे लज़्ज़त ईंदी आहे। पर जंहिंजो पेट सही हूंदो खीर पियार त ताक़त ॾींदो, पर जंहिंजा आंड्रा ऐं मादो ख़राब खीर पियार त दस्त थी पवंदा। इहो मुंहिंजा खीर जी को नुक्स कोन्हे, हुनजे पेट जी पंहिंजी ख़राबी आहे। त क़ुरान करीम बि ईअं आहे, जंहिंखे अल्लाह ताला ईमान ऐं दौलत सां नवाज़ींदो आहे, तक़वा ऐं परहेज़गारी सां नवाज़ींदो आहे। उहो क़ुरान ॿुधंदो आहे त हुनजो हियांव पियो ठरंदो आहे। पर जेकॾहिं फी कुलूबिहिम मरदुन, हुननि जे बीमारी कल्ब में हूंदी आहे, हुननि जे दिल जे अंदरि मर्ज़ हूंदो आहे, त पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो मर्ज़ वरी फ़ज़ादहुमुल्लाहु मरदा, इहो मर्ज़ अञा वधंदो वेंदो आहे। इहो उन में इंसान जी पंहिंजो क़सूर आहे, क़ुरान करीम जो क़सूर कोन्हे। क़ुरान रहमत ई रहमत आहे। सभई गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मूं तव्हांजे आरो जेके आयतूं तिलावत कयूं उन्हनि जो तर्जुमो अर्ज़ कयां। अल्लाह ताला फरमायो अलिफ लाम मीम। अरबी जा हरूफ मुक़त्तिआत चइबा आहिनि, अरबी जा हरूफ तहज्जी चइबा आहिनि, जेके हिजे करे पढ़बा आहिनि। अलिफ बा ता सा जीम हा खा दाल ज़ाल रा ज़ा या ताईं, ये हरूफ तहज्जी आहिनि, हिजे करे पढ़ण वारा हर्फ। इन्हनि हिजे वारनि हर्फनि में अलिफ भी हिकिड़ो हर्फ आहे, लाम भी हिकिड़ो हर्फ आहे, मीम भी हिकिड़ो हर्फ आहे। अलिफ बा ता सा 28 अखर जेके आहिनि उन्हनि मज़ा अलिफ बा ता सा, उन्हनि में हिकिड़ो अलिफ भी आहे, लाम भी आहे, मीम भी आहे। सूरत बकर जे शुरू में आंदो वियो अलिफ लाम मीम। तफ़सीर लिखनि था इहो अरबन खे इशारो हो त ही जेको क़ुरान अल्लाह ताला पंहिंजे महबूब ते नाज़िल थो करे, तव्हां अरब जेका ॿोली ॻाल्हाईंदा आहियो ऐं हरूफ हिजे वारा पाण इस्तेमाल कंदा हो, अलिफ बा ता सा तव्हां इस्तेमाल कंदा हो, हे महबूब करीम ते जेको क़ुरान नाज़िल थियो आहे सो बि उन्हनि हर्फनि मझो आहे। अलिफ भी उन्हनि मझो, लाम भी उन्हनि मझा, मीम भी उन्हनि मझा। ही का नई शइ कान्हे। रोज़मर्रा में तव्हां जेका ॿोली ॻाल्हाईंदा हो, इस्तेमाल कंदा हो, तव्हांजा अखर, तव्हांजा लफ़्ज़ जेके तव्हांजी ज़ुबान ते जारी आहिनि, उन्हनि साॻियुनि लफ़्ज़नि मझा अल्लाह जो क़ुरान ठहियलु आहे। पर फ़र्क़ु आहे कहिड़ो त क़ुरान करीम वारो अलिफ आम अल्फन जहिड़ो न आहे। ज़ाहिर में शक्ल हिकु जहिड़ी, सिंधी में अलिफ लिख, पश्तो में लिख, फारसी में लिख, उर्दू में लिख, बलोची में लिख, अल्फ जी सूरत सभिनी ॿोलियुनि में हिकु जहिड़ी। लाम, लाम भी उर्दू में सागो, अरबी में सागो, फारसी में भी सागो, पश्तो में भी सागो, हर बोली में लाम जी शक्ल सागी। मीम सिंधी में भी सागो मीम, अरबी में भी सागो मीम, फारसी में भी सागो मीम। पर मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो शक्ल त बराबर आहे, सूरत त हिकु जहिड़ी आहे, पर अलिफ ऐं लाम मीम जेके अल्लाह जे क़ुरान करीम जा हर्फ आहिनि उहे भली शक्ल ऐं सूरत में दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि जे हर्फनि जहिड़ा हुजनि, पर मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो शक्ल पंहिंजी जाइ ते आहे, शान पंहिंजी जाइ ते आहे। उन्हीं शक्ल जे करे क़ुरान वारे अल्फ खे सिंधी वारे अल्फ जहिड़ो कोन चइबो, क़ुरान वारे लाम खे सिंधी वारे लाम जहिड़ो कोन चइबो, क़ुरान वारे मीम खे सिंधी वारे मीम जहिड़ो कोन चइबो। छो त नबी करीम फरमाइनि था मन क़रअ हर्फन मिनल क़ुरान, जंहिं बि माण्हूअ क़ुरान करीम जो हिकिड़ो हर्फ पढ़ियो, उन हिकिड़े हर्फ पढ़ण सां हुन जा 10 गुनाह माफ़ थींदा, 10 हुनखे सवाब मिलंदा, 10 हुन जा दर्जा बुलंद थींदा। बाबू बलहरी वज़ाहत फरमाए तो अलिफ जुदा हर्फा, लाम जुदा हर्फा, मीम जुदा हर्फा। जेकॾहिं रुगो तव्हां हिकिड़ो दफ़ो चवंदो न अलिफ लाम मीम त तव्हांखे इन हिकिड़े जुमिले में 90 फ़ाइदा थींदा। घणा?
अल्फ जी जाइ ते 3 है, लाम जी जाइ ते भी 3 है, मीम जी जाइ ते भी 3 है। छो त अल्लाह जे हबीब फरमायो त अल्फ चवण सां, क़ुरान वारे अल्फ चवण सां तुंहिंजा 10 गुनाह माफ़ थी वेंदा, 10 तोखे सवाब मिलंदा, 10 तुंहिंजा दर्जा बुलंद थींदा। त हिकिड़े अल्फ में 30 फ़ाइदा, लाम चवण सां 60 फ़ाइदा, मीम चवण सां 90 फ़ाइदा। सिंधी में सॼो ॾींहुं पियो ॻाए पियो वॼाए कुझु कोन थींदो। अदा साईं असांजे मोहतरम मुकरम सुठे शाइर, मुंहिंजी पुराणी हिन सां वाक़िफ़ियत आहे, सालनि खां पोइ अॼु ॾिठो त मां रहीम बख़्श जूणे जो साहब ॾाढो सुठो शाइर आहे, ॾाढी सोणे नबी करीम जी तारीफ़ कंदो आहे। चओ सुभान अल्लाह। शेर भी पक्को तस, कच्चो भी कोने से, पर ही जेको तव्हां जे आॾो बि शेर पढ़ियई न, मुंहिंजा अदा तव्हां साईं खे पैसा ॾिना, नज़रानो ॾिनो, ख़ुशि थियासो, सम्झो था अलाए न, नाराज़ त कोन थींदव न को रहीम बख़्श नाराज़ थिए, न को तव्हां नाराज़ थिजो। हाणे इन्ही शेर पढ़ण मझां साईं खे नज़रानो बि मिलियो, असां बि ख़ुशि थियासीं, मुंहिंजी बि दिलि ख़ुशि थी, पर सवाब त टके जो कोन थींदो। सवाब थींदो अल्लाह जे कलाम में, या वरी ॿिए नंबर में सवाब थींदो रसूलुल्लाह जी तारीफ़ में। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। तारीफ़ कंहिंजी कजे? अल्लाह जी, अल्लाह जे रसूल जी, औलिया अल्लाह जी, ख़ुदा जे वलियनि जी तारीफ़ कजे, क़ुरान जी तारीफ़ कजे। अब्दुर्रहीम जी तारीफ़, बोली बदरदीन जी तारीफ़, हाफ़िज़ दुर्मम जी तारीफ़, सही फलाणे नज़र मम जी तारीफ़। मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, तनक़ीद नथो कयां, मतां ग़लति माना वठो, सुभाणे मतां चओ त मौली साहब तनक़ीद कई, न मिसाल थो ॾियां त इंसानी कलाम में सवाब कोन्हे, रब्बानी कलाम में सवाब आहे। इंसान जे कलाम में फ़ाइदो कोन्हे, अल्लाह जे कलाम में फ़ाइदो आहे। रुगो अलिफ ऐं लाम मीम चवण सां 90 फ़ाइदा। चओ सुभान अल्लाह। ॿिए नंबर में ॿी बि ॻाल्हि तोखे ॿुधायां त अलिफ लाम मीम अरबी वारो ऐं क़ुरान वारो ॿी ॿोली जे अलिफ मीम लाम जहिड़ो चई ॿुधायो न, वरी चओ त मां ठरां। क़ुरान वारो अलिफ लाम मीम ॿी ॿोलीअ जे अलिफ लाम मीम जहिड़ो शकिल साॻी, सूरत साॻी, लिखणी साॻी, पोछो न उन जहिड़ो थियणु खपे न। अल्लाह ताला फरमायो अलिफ लाम मीम, इहो मां रब करीम जे ज़ात बाबरकात जो कलाम आहे। इहो कलाम अलिफ ऐं लाम मीम ॿी ॿोलीअ जे अलिफ लाम मीम जहिड़ो नाहे, त पोइ मुंहिंजा अदा तोड़े अल्फ जी सूरत सिंधीअ जे अल्फ जहिड़ी, लाम जी सूरत सिंधीअ जे लाम जहिड़ी, मीम जी सूरत सिंधीअ जे मीम जहिड़ी, सूरत साॻी पर हिकु जहिड़ा न आहिनि। रब से ईअं थो फरमाए त तोड़ी जो मुंहिंजे मुहम्मद करीम खे मां बशरी सूरत में, बशरी लिबास में, अव्हां जे सूरत में करे मोकिलियो आहे, मतां भुलिजी पओ। जे क़ुरान जे अलिफ लाम मीम जी शकिल सूरत ॿियनि ॿोलियुनि जे अलिफ लाम मीम जहिड़ी आहे, पर शान में हिकु जहिड़ा न आहिनि। त आमना जो लाल बि तव्हां जहिड़ो न आहे। मतां ज़ाहिरी शकिल ते भुलिजी पओ, मतां ज़ाहिरी अखरनि ते भुलिजी पओ, मतां ज़ाहिरी सूरत ते भुलिजी पओ त हीअ सूरत हुन जी बि हेड़ी आहे, असांजी बि हेड़ी आहे, फलाणो बि हुन सूरत जहिड़ो आहे, फलाणो बि हुन सूरत जहिड़ो आहे। न, क़ुरान जे हर्फ़नि जी सूरत दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि जे सूरतुनि जहिड़ी सूरत आहे, पर क़ुरान क़ुरान आहे, ॿियूं ॿोलियूं हल, तुंहिंजी मुंहिंजी सूरत हिकु जहिड़ी आहे, पर मुंहिंजा दोस्त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी सूरत बि खणी असां जहिड़ी हुजे, पर वरी बि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो फरमायो अलिफ लाम मीम, इन्ही जी कहीं भी मुफस्सिर आलिम माना न लिखी आहे। सब चवंदा आहिनि अल्लाह आलम बिमुरादिही, इन जी मुराद, इन जी माना अल्लाह थो ॼाणे। केरु थो ॼाणे? चओ बस। कहीं भी तफ़सीर खे खोली दो न, घणनि तफ़सीरनि पंहिंजे तरफ़ खां राया लिखिया आहिनि, माना न तावील। छा माना में ऐं तावील में फ़र्क़ु आहे। माना कान कई अथनि, तावीलूं कयूं अथनि। हीअं थी सघे थो अलिफ मां मुराद अल्लाह वटां आयो आहे, लाम मां मुराद जिब्रील खणी आयो आहे, मीम मां मुराद मुहम्मद करीम ते नाज़िल थियो आहे। ये तावीलूं आहिनि, मानाऊं न आहिनि। माना कहीं भी न लिखी आहे। अलिफ लाम मीम इहा तावील आहे, इन जी जेका इहा तावील आहे, माना न आहे। माना जे बारे में सभु चवनि था अल्लाह आलम बिमुरादिही, इन जे मुराद खे, माना खे अल्लाह ताला ई वधीक बहितर ॼाणे थो। पर तव्हां खां मां पुछां थो, साहब खान ॻोल्हण जा मुसलमानो, अल्लाह त बहितर ॼाणे थो, पर जंहिं ते इहो क़ुरान नाज़िल थियो आहे उहो ॼाणे थो?
इहो मां इन्ही जे करे चवां थो तव्हांखे त जीअं तव्हांजो अक़ीदो दुरुस्त थी पवे। छो त कॾहिं कॾहिं के वीचारड़ा माण्हू ईअं बि चवंदा आहिनि त अलिफ लाम मीम जी ख़बर अल्लाह खे आहे, रसूलुल्लाह खे कान्हे। ॿियनि मौलवियुनि खे त कान्हे पर रसूल करीम खे बि कान्हे। मुंहिंजा दोस्त तफ़सीर सबरी तमामु वॾो तफ़सीर आहे ऐं मोतबर तफ़सीर आहे, पुराणो ज़माने जो तफ़सीर आहे, सभिनी तफ़सीरनि खां मुक़द्दम तफ़सीर आहे। उन सूरतुर रहमान जे मुंड में लिखियो आहे अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान अल्लमहुल बयान। इन्हीं जे तफ़सीर में तफ़सीर सबरी वारो लिखे थो ऐं अल्लमहु इल्म मा कान व मा यकून, यानी अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालहु रब करीम तो फरमा अर्रहमान मां रब रहमान आहियां, अल्लमल क़ुरआन जंहिं क़ुरान पढ़ायो, ख़लक़ल इंसान जंहिं कामिल इंसान मुहम्मदुर रसूलुल्लाह खे पैदा कयो, अल्लमहुल बयान जंहिंखे मा कान व मा यकून जेको थियो आहे जेको थींदो उन्हीअ जो बयान सेखारे छॾियो आहे। ऐं जॾहिं अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे अल्लमहुल बयान बयान सेखारियो त लाज़िमन अल्फ जो बयान बि सेखारियो हूंदई, लाम जो बयान बि सेखारियो हूंदई, मीम जो बयान बि सेखारियो हूंदई। पोइ जॾहिं भला न सेखारियईं पे त नाज़ुल छो पे कयईं? पोइ त मुजादा नाज़ुल करण जी ज़रूरत ई कान्हे, जंहिं माना जी ख़बर ई कान हुजे। ज़बाने यार मन सिंधी व मन सिंधी न में दानम, मुंहिंजे यार जी ॿोली सिंधी मां सम्झी न सघां सिंधी त पोइ यार हो अलाए छा चवे मां अलाए छा चवां। मुजादा पोथियूं डॿे में ठिकरियूं न को तूं सम्झ न को मां समझा, मज़ो तॾहिं यार जॾहिं हम कलाम मां थिया तूं मूंसां थी तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झ मां वरी तुंहिंजी समझा। अल्लाह पाक पंहिंजे महबूब ते जॾहिं कलाम नाज़िल फरमाईंदो हो दस्तूर ईअं हूंदो हो त हज़रत जिब्रील अमीन अमानत वारो मलाइक मक़ाम ख़ास ते वेंदो हो। मक़ाम ख़ास उनजो नालो रखा कहिड़ो मक़ाम न बस सभिनी चयो मक़ाम ख़ास, अल्लाह ॼाणे अल्लाह जो हबीब ॼाणे। उन मक़ाम ख़ास ते जिब्रील वेंदो हो, अल्लाह से खे ॾिसंदो कोन हो, कलाम ॿुधंदो हो। उहो कलाम जे ॿुधण जा छा हो तरीक़ो हो, छा लफ़्ज़ हा, छा जुमला हा, उहा कैफ़ियत कहिड़ी हुई, हक़ीक़त पंहिंजी जॻह ते आहे, कैफ़ियत ला मालूम आहे। कैफ़ियत कहिड़ी हुई उनजी ख़बर कान्हे। उन कहिड़ी कैफ़ियत में जिब्रील ते कलाम इल्क़ा थींदो हो। पोइ जिब्रील उहो अल्लाह जो कलाम यादि कंदो हो, यादि करण खां पोइ वरी इंतज़ार कंदो हो, इंतज़ार करण खां पोइ वरी हुनखे ॿीहर उन कलाम जो तफ़सीर ॿुधायो वेंदो हो। जिब्रील ही मुंहिंजो कलाम आहे, इहो यादि कर, हाणे इन जो वरी तफ़सीर इहो बि यादि कर। पोइ जिब्रील कलाम बि यादि कंदो हो, तफ़सीर बि यादि कंदो हो, पोइ लही अची मुस्तफ़ा करीम जी ख़िदमत में वेहंदो हो ऐं नबी करीम अलैहिस्सलाम खे अव्वल ख़ुदा जो कलाम ॿुधाईंदो हो, उन खां पोइ वरी तफ़सीर ॿुधाईंदो हो। समझो था न, इहो आम दस्तूर हो, इहो आम दस्तूर हो। पर जॾहिं नबी करीम जी दरबार में अल्लाह जी दरबार में जिब्रील कलाम वञी वरितो अलिफ लाम मीम, इंतज़ार कई कलाम त यादि कयो हाणे तफ़सीर अचे। काफ़ी देर ताईं इंतज़ार कंदो रहियो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उनखे तफ़सीर को न मिलियो, बल्कि हुकुम थियो त खणी वञ। जिब्रील हैरान आहे, कलाम मिलंदो आहे, तफ़सीर बि मिलंदो आहे, अॼु कलाम मिलियो आहे पर तफ़सीर कोन मिलियो आहे, छा कयां? महबूब जी दरबार में वञा, महबूब ज़रूर पुछंदा, पोइ मां छा तफ़सीर ॿुधाईंदुसि? हाणे इहे ॻाल्हियूं सोचींदो सोचींदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में आयो ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में अची पढ़ी अलिफ लाम मीम। हमेशा नबी करीम भी ॿुधी करे ख़ामोश थींदा हुआ, ख़ामोश करण खां बाद में कलाम यादि कंदा हा, कलाम यादि करण खां पोइ तफ़सीर ॿुधंदा हा, तफ़सीर ॿुधी उन खां पोइ जिब्रील खे इजाज़त ॾींदा हा। अॼु त जिब्रील बि अलिफ लाम मीम जो तफ़सीर सिखी कोन आयो आहे, अल्लाह रुॻो चयो आहे खणी वञ अलिफ लाम मीम। जीअं जो नबी करीम जी दरबार में अची चई अलिफ लाम मीम त आमना जे लाल ॿुधण सां फरमायो अलिम तो फज़हब, मूंखे ख़बर आहे तूं हाणे वापसि हलियो वञ। आलिम तो मां समझी वियुसि,
फज़हब हलियो वन जिब्रील। हाणे तोखे अल्फ जी तशरीह सम्झाइण जी ज़रूरत कान्हे, लाम जे तशरीह सम्झाइण जी ज़रूरत कान्हे, मीम जे तशरीह सम्झाइण जी ज़रूरत कान्हे। इहो मुंहिंजो ऐं मुंहिंजे रब जे विच ते कलाम आहे। उन विच ते कलाम में जिब्रील तुंहिंजो बि वास्तो कोन्हे। मां ॼाणा त मुंहिंजो रब ॼाणे। उन जूं कहिड़ियूं हिकमतूं हूं उहो रब बहितर ॼाणे थो। पंहिंजे महबूब करीम खे जेको अल्लमहुल बयान बयान पढ़ायईं सेखारियईं, उहो हिकु ॼाणे पढ़ाइण वारो, ॿियो ॼाणे पढ़ण वारो। अवां अल्लाह जे कलाम पाक ते गौर कंदो न त क़ुरान पाक में हर शइ जो हल मौजूद आहे। ॿी हिकिड़ी आयत तव्हांखे बयान कंदड़ा असां तो ते किताब असां तो ते कुरान नाज़िल कयोसीं। उन्हीं किताब उन कुरान में हर शइ जो बयान आहे। हाणे जॾहिं अल्लाह ताला जो कुरान थो चवे हर शइ जो बयान कुरान करीम में आहे, पोइ जॾहिं हर शइ जो बयान कुरान करीम में आहे ऐं उहो कुरान करीम रसूलुल्लाह जे हिकु त तव्हां माण्हुनि जी आदत आहे शल न को लंघे, मौलवी छुटो सभिनि जो मोह ॾे। अचण वारा पिया ईंदा बुज़ुर्ग दरवेश सैयद सादात असांजे अखियुनि ते। मां तव्हां सां ॻाल्हायां थो, मुॾे निहारियो। अव्हां जो फर्ज़ आहे त तव्हां मुंहिंजी गचारी तव्हां भला वरी को माण्हू अचे त हेॾे वेठा निहारियो, तव्हां हेॾे निहारियो, मां वरी हेॾे वेठो निहारियो। यारी ठहंदी कान भाउ, यारी तॾहिं ठहे जॾहिं तूं मुॾे मुतवजो थी ॿुधी। ज़ोर सां मां बि कोन ॿुधाईंदो आहियां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैक
या हबीब अल्लाह हेडे हारो सल्लल्लाहु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, नाराज़ कोन थींदव न। ही मोह जो पान मोह, इन जो ताल्लुक दिल सां आहे। कैसा ताल्लुक आहे? जे तुंहिंजो मोह हेॾे त तुंहिंजी दिलि बि हेॾे, जे तुंहिंजो मोह सिधो त तुंहिंजी दिलि बि सिधी। तुंहिंजो मुतवजो थी जेकॾहिं का शइ ॿुधंदे त दिलि में बि लहंदई, न त पोइ डॿे में ठिकरियूं। अब ॾे ख़बर मुफ़्ती साहब आयो, चईं टीन खड़काए छॾियईं। छा चयईं? चयईं अलाए छा। पोइ टीन खड़काईंदो वञ, जा मिलंदो कुझु बि कोन। तंहिंजे करे कुझु न कुझु थोरो टाइम हासिल कर। ॿुध, अल्लाह ताला फरमाए थो नज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शै। तुंहिंजे मथां असां अहिड़ो किताब नाज़िल कयो आहे जंहिंमें हर शइ जो बयान आहे, हर शइ खे बयानु कंदो आहे। पोइ जेकॾहिं क़ुर में हर शइ आहे त क़ुर मुस्तफ़ा जे हर शइ क़ुरान में, क़ुरान मुस्तफ़ा जे सीने में, त तोखे चवणो पवंदो त हर शइ जो इल्म बि मुस्तफ़ा जे सीने में आहे। अल्लाह पाक पंहिंजे महबूब जे लाइ फरमायो, पाण फरमाइनि था बुइस्तु मुअल्लिमन, मूंखे अल्लाह ताला पढ़ाइण लाइ मोकिलियो आहे, मूंखे रब मुअल्लिम करे मोकिलियो आहे। व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफी ज़लालिम मुबीन। अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में इरशाद फरमायो त नबी करीम तव्हांखे सेखारण आयो आहे किताब हिकमत, हिकमत ऐं किताब सेखारण वारो अव्वल पाण सिखियल हुजे त पोइ सेखारे। जे पाण ई सिखियल न हूंदो त ॿिए खे किथां सेखारींदो। नबी करीम मुअल्लिम थी आया ऐं क़ुरान में हर शइ आहे। क़ुर्बान वञा अमीर उमर तां। वाह 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 वाह। हज़रत उमर साईं जो मां हिकिड़ो कौल पढ़ियो, पाण फरमाईंदा आहिनि त जेकॾहिं मुंहिंजे उठ जे पेरनि में नोड़ी जेका ॿधबी आहे, जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं डावणो, छा उठ आहे न मुल्क में, किथे किथे हूंदा। पोइ उठ खे जंहिं महिल झंग में छोड़बो आहे न, ट्राहड़ उठ खे त डावण ॾेई पोइ हुनखे झंग में चढ़बो आहे त जीअं चरे पीए वरी वठण में सवलो थिए, भॼी न वञे। जे हूंदुसि पेर खुलियल त पोइ माशाअल्लाह उठ पोइ जाॾे कंधु ताॾे पंधु। इनखे सिंधी में चइबो आहे डावण, अरबी में चइबो आहे हुनखे इक़ाल। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जेकॾहिं मुंहिंजे उठ जो डावण विञाइजी वञे, छा मुंहिंजे उठ जो डावण विञाइजी वञे त काथे ॻोल्हिबो? वथाण ते या जाथे उठ चरे उते। ॻाल्हायो छो था?
ये ना बाबा जेकॾहिं तव्हांजी का शइ घर जी विञाइजी घर में ॻोल्हींदो न वध में वध जिथे घुमिया हूंदो कंहिंजो बटू किरी पवे उते ॻोल्हींदो जिथे उताक में दुकान ते अबा हिते घुमियुसि पे हज़रत उमर थो चवे मुंहिंजे उठ जे पेर जो ॾावण विञाइजी पए त मां मके में कोन ॻोल्हींदो आहियां मदीने में कोन ॻोल्हींदो आहियां उठनि जे वथाण में कोन ॻोल्हींदो आहियां अल्लाह जो क़ुर खोले ॾावण लही वठंदो आहियां इहो हो सहाबा किराम जो क़ुर सां लॻा ऐं क़ुर करीम जे मथां उबूर जो क़ुर करीम इहो त तुंहिंजे सम्झ में बि कोन ईंदो मूंखे ई सम्झ में कोन थो अचे त ॾावण क़ुर मां किथां लभंदो हुउसि इहा त हिकिड़ी उन जवान खे ख़बर आहे जंहिंजो उनजी उहा दावा आहे असांजो ईमान आहे मुस्तफ़ा जो सहाबी सचो आहे मुंहिंजा दोस्त क़ुर करीम जेको आहे न सॼे जहान जे इल्मनि जो सरचश्मो आहे जेतिरा बि दुनिया जा इल्म आहिनि सियासत हुजे मईशत हुजे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो दुनिया में हिक ॿिए सां कारोबार हलाइण जो तरीक़ेकार हुजे तव्हांजी इक़्तिसादियात हुजे मुंहिंजा भाउ बि तमद्दुन मदनी हुजे या तुंहिंजो ॿिया त दुनिया जा जेके बि उलूम आहिनि तमामु दुनिया जे इल्मनि जो सरचश्मो अल्लाह जो क़ुर आहे हक़ीक़त में क़ुर सियासत सेखारण कोन आयो आहे क़ुर करीम ॿिया इल्म सेखारण कोन आयो आहे क़ुर करीम आयो हिदायत जे लाइ पर ख़ुदा इल्म हुन में सभु रखी छॾिया आहिनि सुभाणे ईअं को चए त क़ुर पाक सियासत सियासी किताब आहे या साइंसी किताब आहे न साइंस ऐं सियासत जो किताब कोन्हे बयान ऐं रहबरी उन में ज़रूर मौजूदु आहे हिदायत जो सहीफ़ो आहे छाजे लाइ हिदायत जे लाइ मूं आयत पढ़ी अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब अदानी बाल्टी वारे खे वेहारियो वे पुट वे केर कोन थो मरे वेही रहो उन त मूंखे लॻे जो मां ॻाल्हायां तव्हां वेठे वेठे उन ई लॻी लंगर खाधो अथव मिलंदो भाई साहब आहे न साईं आसरो ॾियूं असांजो दोस्त मौलाना हाजी मोहम्मद इदरीस चवंदो आहे त साईं माण्हू क़ुर त ॿुधंदा आहिनि क़ुर जो शौक़ु आहे पर भत बि भत आहे हा साईं ड्रव हुजे न ड्रव हुजे ड्रव न हुजे त पोइ बिना बुख ते त किथे थी सघे अलहमदुल्ला फ़क़ीरनि लंगरड़ो बि कयो आहे वाट अल्लाह जे नाले ते कयो त तव्हांखे खाराईंदा पर ॿ टे ॻाल्हियूं ॿुधी वठो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब अल्लाह ताला फरमायो इहो किताब कानून आहे अरबी जो हिकिड़ो हूंदो आहे ज़ालिक ॿियो हूंदो आहे हाज़ा हाज़ा सां बि इशारो कबो आहे ज़ालिक सां बि इशारो कबो आहे पर जीअं सिंधी में चइबो आहे ही ऐं हू फ़र्क़ु आहे कहिड़ो ही माना चओ वेझो ही माना ऐं हू माना समझदार आहिनि अरबी में वेझे खे चइबो आहे हाज़ा ऐं ज़ालिक चइबो आहे परे वारे क़ुर त मुंहिंजे बि आॾो तुंहिंजे बि आॾो सोहणे नबी जे बि आॾो पर अल्लाह ताला फरमाए थो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ओ हू किताब हालांकि आहे ही रब थो चवे हू ज़ालिकल किताब ला रैब फीह हू किताब उन में कहीं किस्म जो को शक कोन्हे आलमन खां पुछोसीं सही ज़ालिक जो इशारो काॾे आहे अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू जो को इशारो थो करे त हू किताब उन में को शक न आहे हक़ीक़त में ही जेके असां जूं मस्जिदूं आहिनि अवां जे ॻोठ जी मस्जिद कंबर शरीफ़ जी मस्जिद लाड़काणे जी मस्जिद शहदाद कोट जी मस्जिद इहे सभई मस्जिदूं काबतुल्लाह जे मस्जिद जूं नाइब मस्जिदूं आहिनि असुल मस्जिद आहे काबतुल्लाह वारी कहिड़ी आहे बाबा इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका अव्वल मस्जिद काबतुल्लाह वारी आहे ऐं ॿियूं सभु मस्जिदूं उन जे ताबियो आहिनि ॾिसो त कीअं ताबियो आहिनि त जाॾे काबो आहे असां सभिनी जे मस्जिदुनि जो मोह ओॾे आहे
उत्तर वारनि जो बि ओॾह, ॾखिण वारनि जो बि ओॾह, पर जेके काबतुल्लाह जे परीअ भर हुजनि, काबो हुजे हेॾां ऐं मस्जिदियूं हुजनि हुन पासे, त उन्हनि जो मोह बि काबे ॾे। माना ही आहिनि त मस्जिदियूं, पर इहे ताबियो हन हिन काबे जे, अल्लाह जे काबे जे ताबियो हन। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला तारीफ़ फरमाए ज़ालिकल किताब, हे असां वटि बि क़ुरान पिया आहिनि, तो वटि बि क़ुरान पिया आहिनि, मस्जिद में बि क़ुरान पिया आहिनि, मदरसनि में बि क़ुरान पिया आहिनि, पर अल्लाह ताला फरमाए थो, हे सभु तव्हांजा क़ुरान ताबियो अथव उन क़ुरान जा जेको क़ुरान लोह महफूज़ में आहे। बल हुवा क़ुरआनुन मजीदुन फी लौहिम महफूज़। वो कुरान करीम जो को लोहे महफूज जे अंदर आ, हकीकी असली कुरान अल्लाह जो उहो कुरान आ। ऐं ही जेके असां वटि तो वटि कुरान आहिनि, सभु उन्ही कुरान करीम तां नकुल कयल आहिनि, उन्ही कुरान जा ताबिअ ऐं नाइब आहिनि। रब तो फरमाए उन्ही मुंहिंजे कलाम में को शक आहे ई कोन को। अरे ॿियनि आलमनि चयो त न, ज़ालिक परे जी माना ला बि ईंदो आहे, पर ज़ालिक जो लफ़्ज़ मर्तबे जे लाइ बि ईंदो आहे। जे चइजे साईं तूं ख़ुशि आहीं, तूं वरी चवां साईं तव्हां ख़ुशि आहियो। चाचो दीन मोहम्मद साॻियो आहे न बाबा, ॻाल्हायो तूं अदब जे लाइ हिकिड़ो हूंदो आहे, आम लफ़्ज़ ॿियो हूंदो आहे। त अरबी में ज़ालिक परे जे लाइ बि ईंदो आहे, त ज़ालिक मर्तबे ऐं मान जे लाइ बि ईंदो आहे। अल्लाह ताला फरमाए ज़ालिकल किताब ला रैब फी, ही उहो मान ऐं मर्तबे वारो किताब आहे जंहिंमें को शक आहे ई कोन। हुदल लिल मुत्तक़ीन, अल्लाह ताला जल जलालुहु अमन वारो फरमाए थो इहो किताब मुत्तक़िन ऐं परहेज़गारनि जे लाइ हिदायत आहे। कंहिंजे लाइ हिदायत आहे? मुत्तक़िन जे लाइ, परहेज़गारनि जे लाइ। पोइ जेकॾहिं रुगो मुत्तक़िन ऐं परहेज़गारनि खे हिदायत थो करे त ॿियनि खे छा कंदो? जेके मुत्तक़ी न आहिनि, जेके परहेज़गार न आहिनि, उनखे क़ुरान छा कंदो? मुंहिंजा दोस्त, असुल में इन आयत जी जेका मुद्दा आहे, मक़सद आहे, उहो ही आहे हुदल लिल मुत्तक़ीन, त माना मुत्तक़ी ऐं इन क़ुरान मां फैज़ ऐं फ़ाइदो वठंदा आहिनि। आहे त सॼे जहान जे लाइ, चओ आहे त सॼे जहान जे लाइ, सभिनि जे लाइ आहे, सभिनी जे वास्ते। पर मुत्तक़ी इन मथां फ़ैज़ वठंदा आहिनि, फ़ाइदो वठंदा आहिनि। मुत्तक़ी इन मथां अल्लाह जूं नेमतूं ऐं हिदायतूं हासिल कंदा आहिनि। तॾहिं रब ताला फरमाए थो हुदल लिल मुत्तक़ीन, ही किताब मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे। ऐं मुत्तक़ी छा हूंदो आहे? परहेज़गार उहो हूंदो आहे जेको अल्लाह जे अवामिर ते अमल करे, नवाही खां पाण खे रोके, यानी जन शयुनि जो अल्लाह अमर कयो आहे उन्हनि ते अमल करे, ऐं जन शयुनि खां अल्लाह मनो कई आहे तन खां पाण खे रोके छॾे। खुदा ताला कूड़ खां मनो कई आहे, कूड़ न ॻाल्हाए। खुदा ताला ज़िना खां मनो कई आहे, ज़िना खां रोकजी पए। खुदा ताला भंग चर्स शराब खां मनो कई आहे, पाण खे भंग चर्स शराब खां पासे करे। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालो व्याज खां मनो कई आहे, पाण खे व्याज खाइण खां मनो करे। अल्लाह ताला रिश्वत खाइण खां मनो कई आहे, पाण खे रिश्वत खाइण खां मनो करे। रब करीम जी ज़ात बाबरकात नमाज़ जो हुकुम कयो आहे, नमाज़ पढ़े। रब करीम ज़कात ॾियण जो हुकुम कयो आहे, ज़कात ॾे। अल्लाह ताला रमज़ान जे रोज़न रखण जो हुकुम कयो
कयो आहे त रमज़ान जा रोज़ा रखे। अल्लाह तबारक व तआला हज करण जो हुकुम कयो आहे, हज करे। जन शयुनि जो हुकुम आहे उहे करे, जन शयुनि जी मनव आहे उन्हनि खां रोकजी पए। अल्लाह ताला फरमाए थो इहो अथव मुतक़ी, इहो परहेज़गार आहे। इन्ही खे मां अल्लाह ताला तक़वा नसीब कई आहे। मुतक़िन जे जमात में इहो शामिल आहे जेको अल्लाह जे अमर ऐं अल्लाह जे नही जे मथां अमल करे। अमर आहे त चिबड़ी पवे, नही आहे त पाण खे परे भॼाए छॾे, पोइ उन जो अल्लाह ताला तमामु वॾो शान कंदो आहे। इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। कुरान करीम में अल्लाह ताला इरशाद फरमायो त जन माण्हुनि ईमान आंदो, इन्नल्लज़ीना आमनू जन ईमान आंदो व अमिलुस्सालिहात ऐं सालिह अमल कयऊं। अव्वल ईमान, उन खां पोइ सालिह अमल, निमाज़ रोज़ो हज ज़कात ये सभु सालिह अमल आहिनि। असां कहिड़ी पटी पढ़ाई आहे सूफ़िन, बाबा नमाज़ पढ़ण कम रनांदा, रोज़ा सरफा रोटी, हज ते वल वल उहे वेसन, नियत जना दी खोटे आखे बुलाशा। सच ॿुधाए जा, करबला वारो हुसैन निमाज़ी हुयो या कोन हो? मदीने वारो मीर निमाज़ी हुयो या कोन हो? अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाईंदी आहे त मुंहिंजो आका रात जो निमाज़ ते बीहंदो हो त बीही बीही मुंहिंजे सोणे नबी जा पेर सिजी पवंदा। मां चवंदी हुअसि या रसूल अल्लाह, क़ुरान में रब चयो आहे लियग़फ़िर लकल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअख़र। अल्लाह ताला फरमाए थो वरफ़अना लक ज़िक्रक। अल्लाह ताला फरमाए थो इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम। अल्लाह ताला तुंहिंजे लाइ फरमाए थो ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। अल्लाह ताला फरमाए थो ला तजहरू, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। अल्लाह त तुंहिंजो तमामु वॾो शान कयो आहे, बीही बीही तूं पेर छो थो सुञाई? कुछ तो सोना पान ते रहम कर। पान फरमाईंदा आशा जे राणे मुते एडा रहम कया, छो न उन जो शुक्र बजाया। अफलम अकुन अबदन शकूरा, तो मां एडा रब कुर्ब करे एडा मुते वड़ कया, तो उन जो शुक्र गुजार न थिया। मां मोहम्मद त चाहींदो हा त जेतिरा मुंहिंजे जिस्म में वार हन, इन वारन जे जिस्म जेतिरी रोज़ अल्लाह जी इबादत कया त रब जो हिकु थोरो नथो लाहे सघे। निमाज़ पढ़ण कम रनांदा ना 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 आखे बुलाशा बुलाशा ते कूड़ न हण। अल्लाह जा वली हूंदा ई आबिद हन, अल्लाह जा वली हूंदा ई मुत्तकी हन। ऐं इहो बि तोखे ॿुधाए छॾियां जेकॾहिं तक़वा नाहे, परहेज़गारी नाहे त पोइ विलायत बि नाहे। विलायत मिलंदी उनखे जेको रसूलुल्लाह जे दग ते हलंदो। अबा लाड़काणे उहो पुॼंदो जेको लाड़काणे जे रस्ते ते हलंदो। हा, पर जेकॾहिं वञे थो लाड़काणे ऐं रस्तो वठे जोहीअ जो, पुॼंदो? चवे त पुॼा लाड़काणा, रस्तो वठे वरी नसीराबाद जो, कोन पुॼंदो। जंहिं शहर ॾे वेंदो रस्तो उहो वठणो आहे। जेकॾहिं तोखे अल्लाह ई अल्लाह जे रसूल ॾे वञणो आहे त उहो अल्लाह वारो रस्तो वठ। रसूलुल्लाह वारो रस्तो वठी शैतान जो ई ॻाल्हियूं करी त अल्लाह ॾे थो वञा, अल्लाह वारो आहियां। न न न बेटा साहब रहमतुल्लाह अलैह चवंदो आहे हर दम कन हर नाम धोवन ॾिहाड़ी धोतिया मन न गॼाऊं मीम सां कूड़ा कन कलाम। हाणे बिना मुहम्मद ॼाम कम न ईंदो को ॿियो। खिलाफे पैगंबर कसे रह गुज़ीद हरगिज़ ब मंजिल न ख्वाहद रसीद। रसूलुल्लाह जे दग खे छॾे ॿी राह वठंदो, मंजिल ते कोन पहुचंदो। मदीने उहो पहुचंदो जेको मदीने वारो रस्तो वठंदो। मके उहो पहुचंदो जेको मके शरीफ़ वारो रस्तो वठंदो। मदीने साईं मदनी ताजदार ॾे उहो पहुचंदो जेको मदीने वारे साईं जो रस्तो वठे। रस्तो वठे बुद्धू मल जो, रस्तो वठे पुरसू मल जो, रस्तो वठे हिंदुल वाणियम जो, रस्तो वठे कुफर ऐं अबू जहल वारो ऐं दावा करे त मुहम्मदी आहियां। इहो कूड़ो आहे, उहो कूड़ो आहे, कॾहिं बि मंज़िल ते कोन पहुचंदो। मंज़िल ते उहो पहुचंदो जेको रसूलुल्लाह जे सुन्नत ते हलंदो। असांजा मुर्शिद करीम हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रज़ी अल्लाह ताला अन्हु, सभई चओ सुभान अल्लाह, जो ज़ोर सां सुभान अल्लाह। जंहिं जवान मुजादा सिद्ध में हिंद में फर में बर में फैज़ जा वाहड़ वहाए छॾिया। उन्हीं बुजुर्ग के चौसई जेकॾहिं को पीर को फकीर को वली को दरवेश ज़ाहिर में शरीयत जे ख़िलाफ़ हुजे पर करामत जे ज़ोर ते उॾरी ॾेखारे पोइ उनखे मञिजे। पाण फरमाईंदा हा उॾामण करामत हुजे हा त सॼी सिंध जा काम वली हुजनि हा।
ये कांग बोडा मन था पाण फरमाए था ये मक्खिया न मक्खी गंदगी ते वेहंदी आहे इहा भी उडरे थी उडरण करामत कान्हे पर केबला करामत छाके चेबा पाण फरमाइन था अल इस्तिकामत फौकल करामत नबी जे रस्ते ऐं दीन ते जेको साबित आहे इहो करामत खां भी मथे आहे करामतूं त शोभदा त जोगी भी ॾेखारींदा फूक जन बाहि पई निकिरे शोभदे बाद खोड़ रोज़ अचो लाड़काने में घिटन में वेठा रोज़ शोभदा पिया ॾेखारनि टके टके ला पिनंदा वठंदा आहिनि पोइ पिछाड़ी हाथी ॿ टे तव्हांखे खेल ॾेखारे पोइ वरी टोपी लाहींदा बाबा ॾियो बाबा हिते अलाह जे नाले हा अरे जेकॾहिं इहो करामत जो साहिब आहे त पिने छो थो पियो अल्लाह जे वलीअ जो मक़ाम छा आहे हज़रत रोज़े वारो फरमाए थो पाण फरमाइनि था फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सबरी असरे सबरी मन सभिनी खां सवा परवाही कंहिंजी कान्हे फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सबरी असरे पर घर वञे की न की पर घरां बि की न घुरे पर घर सम्झो था पराओ घर चओ जोर सां पर घर घुरे की न माना पराए घरां त कोन घुरे ॾे अल्लाह जे नाले दर दर ते बीठो आहे सैनूं पियो हणे पिनंदो अचे आहे फ़क़ीर चए थो न फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सबरी असरे पर घर घुरे की न की पर घरां बि की न घुरे अॻिते पाण फरमाइनि था फ़क़ीर चइजे उनखे जंहिंजी सबरी असरे पर घर घुरे की न की घरां बि की न घुरे जेको मानीअ कान मरे सो सामी सॾिबो की न की जन अल्लाह जो दर झलियो रब करीम जे दर ते आया उनखे ख़ुदा अहिड़ो गनी करे छॾे जो पाण त ॾिनऊं पर पोयरनि खे बि ॾेई छॾियो चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अल्लाह पाक जे दर ते अच रब जी दामन झल मुंहिंजे मदीने वारे साईं जी दामन पकड़ अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जा जेके बाना हूंदा आहिनि नेक सालिह बाना हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ क़ुर तो फरमाए इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया सयजअलु लहुमुर रहमान वद्दा मां रब करीम अहिड़ो इंतज़ाम कजो आहे जो सदियूं गुज़री वञनि उन अल्लाह वारनि जी परपठ दिलि में मोहबत पैदा हूंदी आहे पीरन जो पीर अब्दुल कादिर जिलानी तव्हांजो ॾिठल आहे पीरान पीर तो कोन ॾिठो त पर बगदाद बि कोन ॾिठो हूंदो के माण्हू हूंदा तव्हां त बगदाद बि कोन ॾिठो आहे पीरान पीर त कोन ॾिठो आहे पर हिते तव्हां सैयदना अब्दुल कादिर जिलानी जो नालो ॿुधो था दिलि ठरी थी पए छो यो कुरान थो चवे सयजअलु लहुमुर रहमान वद्दा जन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया उन्हनि जी मोहब्बत मां रब करीम तव्हां मोमिननि जे दिलि में अज़ ख़ुदि पैदा कंदो आहियां साईं असांजे मोहतरम ॻाल्हि कई न साईं हज़रत आगा उमर जान रहमतुल्लाह अलैह जी मुंहिंजा उस्ताद साईं शेखुल हदीस हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती मोहम्मद साहिबदाद रहमतुल्लाह अलैह जेके पाकिस्तान जा मुफ्ती आज़म पाकिस्तान हुआ उहे साईं आगा उमर जान रहमतुल्लाह अलैह जो करामतूं ऐं कमालात ॿुधाईंदा हुआ मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं माण्हू बयानु करे त सॼियूं ॾिहाड़ा ज़िंदगियूं गुज़री वञनि एॾो साहिब कमाल हूंदो हो उन जी सोहबत जो असरु अहिड़ो हूंदो हो जंहिं ॻोठ में हिकिड़ी राति रही सुबुह जो रवाना थी वेंदा सॼो ॻोठ नमाज़ी थी वेंदो सिंधी में चइबो आहे न सिंधी में चइबो आहे न त जूह ॾिसणी अथव त गाबा ॾिसो बराड़ी जा माण्हू आयो फारसी कोन थो ॻाल्हायां जूह ॾिसणी आहे त गाबा ॾिसो जे गाबा सघा त जूह में कखो आहे जे गाबा जा पुछ पियल त पोइ चओ त जूह में भींग लॻी पई आहे मुंहिंजा दोस्त कंहिं कामिल वलीअ जे मुरीदनि में शरीयत निमाज़ रोज़ो हज ज़कात आहे त चओ जूह भली आहे छा चइबो आहे जूह भली आहे पर जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गाबा डुबरा हल मुरीदनि जो अफ़ाल कोन्हे को दीनदारी कान्हे का इस्लाम कोन्हे को मस्जिद आबाद कोन्हे क़ुरान जो रंग कोन्हे त पोइ सम्झबो त जूह में कख कोन्हनि के भींग लॻी पई आहे कलर ई कलर आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह वारा जेके आहिनि हमेशह दर्श ॾींदा हुआ इहो अल्लाह पाक जे तरफ़ बाना विछड़ मां राति बि तव्हांखे चयो न त औलिया अल्लाह उन्ही खे चइबो आहे जेके विछड़िया बाना रब सां मिलाइनि
जेको नमाज नथो पढ़े सो रब खां विछड़ियल आहे, जेको रोज़ा नथो रखे सो रब खां विछड़ियल आहे, जेको ज़कात हूंदे सूंदे नथो ॾे उहो रब खां विछड़ियल आहे, जेको मस्जिद नथो आबाद करे सो पंहिंजे रब खां विछड़ियल आहे, उहो रब खां धार आहे, रब खे विसारे छॾियो अथई। पर मुंहिंजा दोस्त औलिया अल्लाह छा कंदा आहिनि, हिकिड़ी नज़र सां अल्लाह जे मख़लूक खे ख़ुदा सां मिलाए छॾींदा आहिनि। उस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में हिकिड़ो चोर घिरियो, वॾो पीर आहे, माल जाम हूंदो, चोरी करे छॾ। ही हमरा अञा घर में अंदर दाख़िल थियो, पीरान पीर बिस्तरे तां सवड़ परे करे तहज्जुद पढ़ण जो इरादो कयो। चोर चयो यार हाणे त साईं जागे थो, हेॾे होॾे ठही काॾे भॼा, नुख वेड़ी पई उन में अंदर लंघे। साईं तहज्जुद पढ़ी वरी सुम्हंदो, पोइ थो ॾिया ॿुहारो। पीरान पीर वज़ू फरमायो, तहज्जुद पढ़ियो, पढ़ी पढ़ी वरी सुम्ही पिया। छो त मसनून तरीक़ो ईअं त तहज्जुद नमाज़ पढ़ण खां बाद बि थोरो लेट जे सोणे साईं जी सुन्नत आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जीअं जो सुता, बस अञा अख सां लॻी त ॿाहिरां कड़ो खड़कियो, जागी पे मन बिल बाब, बाबा केरा दरवाजे ते उथी आया, केरा? साईं मां हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम आया। ख़िज़र आधी रात जो आयो आहे, जे क़िबला बलख जे इलाइक़े जो गौस मरी वियो आहे। केर? ॾाढे चओ बलख जे इलाइक़े जो गौस मरी वियो आहे। इहो वलियनि जो तबको आहे, दर्जो आहे, उहिदो आहे। बलख जे इलाइक़े जो गौस मरी वियो आहे। अव्हां खे ख़ुदा ताला कुतुब दौरान बनायो आहे, ज़माने जा कुतुब आहियो। अव्हां जी इजाज़त सां, अव्हां जे मंज़ूरी सां गौस मुक़रर थींदा आहिनि। अव्हां का मंज़ूरी ॾियो, को ख़लीफ़ो ॾियो, को मुरीद ॾियो, तो उनखे बलख जे मुल्क जो गौस बनायो। अबा साईं काइम अली शाह बादशाह जीलानी सॻोरो हाणे थियो आहे वज़ीर आला, कमिश्नर दादू जो या से ज़िले नवाब शाह जो या से के तव्हां लाड़काणे जो को डीसीओ डीपीओ, साईं जे परमिट खां सवा बदिली थींदो? पया त उथण सां ट्राकोड़ा आहिनि, ॾिठे वञे त केरु था बचनि, केरु था अचनि, सम्झो था न बाबा। हाणे नई हुकूमत हर के आमद इमारत नओं साख़्त जेको आयो सो नई मारी ठाहींदो, आॻी छुटी। हाणे जेसीं ताईं वज़ीर आला सही न ॾींदो तेसीं ताईं डीसीओ कोन मुक़ररु थींदो, त जेसीं ताईं कुतुब दौरान इजाज़त न ॾींदो तेसीं ताईं गौस बि मुक़ररु कुतुब हाणे से पीरान पीरा ख्वाजा ख़िज़र चयोसीं बलख जो गौस गुज़ारे वियो आहे, आयो हा को ख़लीफ़ो ॾे। पीरान पीर फरमाया तूं बि वञी निंड कर, मूंखे बि निंड करणु ॾे, फजर नमाज़ पढ़ंदासीं, पोइ के ख़लीफ़ा खुलफ़ा ईंदासीं, को फ़क़ीर दुआ करे मोकिलींदासीं, कमु ठही पवंदो। अञा राति जा 2 कलाक पिया आहिनि, तकड़ त न कर। अर्ज़ कई न ही रूहानी बादशाही आ, रूहानी हुकूमत आ। रूहानी हुकूमत में जेकॾहिं थोरो बि वक़फ़ो थी पियो, तातुल पइजी वियो, थोरी बि का ॻाल्हि रहिजी वई त नुक़सान थींदो। जल्दी कयो, जल्दी कयो, हाणे खपे, हाणे। चओ सुभान अल्लाह। हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शाहबाज़ लामकानी सैयदना व मुर्शिदना गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, ओ ख़िज़र जेकॾहिं तोखे तकड़ा सुबुह ताईं नथो तरसी हा त भलो हो, पर जे नथो तरसी त ॿियो त मूं वटि हमरा कोन्हे, अंदरि नुख में सुतो पियो थी, कढी अचींसि। अवा नुख में केरु हो? मौलवी साहब हो, ॾाढे त चओ बाबा। नुख में को मुफ्ती साहब हो, नुख जे अंदर को हाजी साहब हो, को तहज्जुद गुज़ार हो, चोर हो, वो चोर सुतो पियो हो। हज़रत गौसल आज़म फरमायो नी नुख वारे हमराह खे कढी आ। मुंहिंजा दोस्तो नुख वारे हमराह खे छिके वार कढियूं। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे साम्हूं आयो, पाण फरमाइनि था असांजे दर तां केरु बि ख़ाली कोन वेंदो आ। तूं आए त दुनिया हासिल करण है, पर आत्मा तोखे वक़्त जो गौस बणाए मोकिलियां। निगाहे वली में वो तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी, नजर जो थी वही आयो चोर हो, बणजी गौस हो। मुंहिंजा दोस्तों ख्वाजा महबूब इलाही, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हज़रत ख्वाजा महबूब इलाही निज़ामुद्दीन औलिया, लक़ब हुस निज़ामुद्दीन, लक़ब हुस महबूब इलाही। छा चओ? दिल्ली जी बाज़ार मां पियो अचे, ख़लीफ़ा मुरीद पुछां बाज़ार वठियो पियो अचे, 2-3 फ़क़ीर पुछिया हुजनि। साम्हूं दिल्लीअ जी मशहूर हिकिड़ी फाहिशा औरत हुई, रंडी,
उहा वरी पंहिंजे लोफरन सां गॾु माफ़े ते चढ़ी पई अचे। माफ़ो सम्झो था तव्हां कोन ॾिठा पिंघे शकिल हूंदो आहे, उनखे बाक़ाइदे माहियूं हूंदियूं आहिनि ऐं उन बाक़ाइदे ताज ठहियल हूंदी आहे, अंदरि हकीम ख़्वाब जा बिस्तरा विछायल हूंदा आहिनि, वॾा मीर अमीर माण्हू चढ़ंदा हुआ उन में। ऐं असांजे दादू जो आलिम हज़रत अल्लामा मलकाणी खे बि माफ़े में खणी हलंदा हुआ। अच्छा अच्छा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुहाफ़ो तमामु ख़ूबसूरत ठहियल हूंदो आहे, उहा रंडी माफ़े में चढ़ी पई अचे। हज़रत ख्वाजा महबूब इलाही जो ॾिठो त ख़ुदा जे वलीअ खे नफ़रत आई। रंडी किन्नी औरत, गंदी औरत, फाहिशा, उनखे कुल्हे ते खणी था अचनि। हीअं नज़र सां जो ॾिठई नफ़रत सां त हूअ माई हुई त रंडी हुई त फाहिशा, पर सियाणी हुई ॾाढी। उन्हीं महसूस कयो त बुज़ुर्ग खे मुंहिंजो हीउ रोब ताब नथो वणे, बुज़ुर्ग खे मुंहिंजी हीअ इज़त नथी वणे, बुज़ुर्ग खे मुंहिंजो हे माफ़ो नथो वणे। तंहिंजे करे माईअ बुज़ुर्ग ॾे निहारे हिकिड़ो बैत पढ़ियो फारसी ज़ुबान में, दरकू नेक नामी मारा गुज़र न दादंद। माई चयो दरकूए नेक नामी मारा गुज़र न दादंद, गर तू न में पसंदी तग़यीर देह कज़ारा। सुभान अल्लाह, ॾाढे चओ माना ॿुधाया ठरी पवंदे। माई फारसी में छा चयो त दरकूए नेक नामी मारा गुज़र न दादंद। ऐं बुज़ुर्ग, नेकी वारे रस्ते ते मां हिकिड़ी विख बि कान हली आहियां, नेकी मूंखां थी कान्हे, मुंहिंजे तक़दीर में निमाज़ कान हुई, मुंहिंजे तक़दीर में हज ज़कात कोन हो, मुंहिंजे मुक़द्दर में गुनाह ई गुनाह हो। गर तू न में पसंदी, जेकॾहिं तोखे मुंहिंजी ही बुछड़ाई पसंदि नथी अचे त तग़यीर देह कज़ारा, मुंहिंजी खणी तक़दीर बदला। छा कर मुंहिंजी खणी भला तक़दीर ई बदला। बुज़ुर्ग खे तानो हयई त मुंहिंजे त मुक़द्दर में नेकी कान्हे, मुंहिंजे मुक़द्दर में इहा इबादत ई कान्हे, मुंहिंजो मुक़द्दर ख़राब आहे जो मां गुनहगार आहियां, पर तोखे नथी ॻाल्हि वणे त मुंहिंजी तक़दीर खणी फेराए। अल्लाह अकबर, ख़ुदा जे वलीअ जो रहमत जो दरिया जोश में अची वियो। पाण आऊं खणी फरमाए त तग़य्युर दादम क़ज़ाए तुरा, मूं तुंहिंजी तक़दीर मटाए छॾी। ईअं जो बुज़ुर्ग कयो त माफ़े मां फाह करे वञी हेठि किरी छड़ी पई लॻे, बेहोश थी वई। अठे पहर खां पोइ होश में आई, अखियुनि मां नार पिया वहनि। चई मूंखे वठी हलो, मां गुनाहनि खां तौबा कई, मां निज़ामुद्दीन औलिया जी मुरीदाणी थी बणिजी वञा। अल्लाह जे वलीअ जी सोहबत में रही अहिड़ी हुनजी तक़दीर बदिलाए छॾी जो माईअ जो बेड़ो ई पार करे छॾी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इहे अथव इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमान वुद्दा, जेके ईमान आणींदा आहिनि, अमल सालिह कंदा आहिनि, रसूलुल्लाह जे तरीक़े ते हलंदा आहिनि, क़ुरान खे अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।